अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध व्लॉग्स यूट्यूब चैनल। मां आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान अता हुसैन। सभिनी पहिरीं प्यारनि देसनि परदेसनि खे ईद उल फितर जूं लख लख मुबारक। दोस्तों, अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे। पहिरियों ॾींहुं असां पंहिंजी फैमिली सां गुज़ारियो। अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे। असां निकिता आहियूं तफ़रीह जे लाइ सखर शहर जी तरफ़। जेको कुझु घुमंदासीं तव्हां दोस्तनि खे ज़रूरु ॾेखारींदासीं। उमेद त तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। ही आहिनि सखर शहर जा ख़ूबसूरत रोड, कुशादा रोड, सावक ई सावक, साफ़ सुथरो माहौल जेको सखर तरफ़ वञी रहियो आहे। ही रोड ही आहे लैंसडाउन ब्रिज, जेका रोड़ी सखर खे पाण में मिलाए थी पई, जंहिंजे ज़रिए अचु वञु थींदी आहे। ही लैंसडाउन पुल रोड़ी सखर खे पाण में मिलाइण जो ज़रियो आहे, जंहिंजे ज़रिए अचु वञु कारोबार थिए थो पियो। ही आहिनि सखर शहर जा ख़ूबसूरत कुशादा रोड, सावक सावक, किन्ही पासनि खां साफ़ सुथरा रोड, कुशादा रोड। ही आहे दोस्तों गिलॉब, लबे मेहरान चौक, सखर गिलॉब। तव्हांजी नज़र अची रहियो आहे, गिलॉब ते लिखियलु आहे आई लव सखर। ॾिसी सघो था ईद जो ॿियो ॾींहुं आहे। आवाम इंजॉय करे रही आहे, ईद जो पंहिंजा वीडियोस ठाहे रहिया आहिनि। ही आहे लबे मेहरान जो ॿाहिरियों नज़ारो। वणकारी वणकारी ख़ूबसूरत वण नज़र अची रहिया आहिनि तव्हांखे। ही साफ़ सुथरा रोड, कुशादा रोड, साफ़ सुथरो पुरसकून माहौल। सखर शहर दोस्तों आबादी जे हिसाब खां सूबे जो 2 नंबर वॾो शहर आहे। अॼु तव्हांखे असां ॾेखारींदासीं दोस्तों लबे मेहरान पार्क, जेको सखर शहर जो मशहूर पार्क आहे। दोस्तों पुरसकून माहौल, थधी हवा, दिल त चए थी पई वेही हिते ई शाइरी कढूं। दरिया सिंध जे किनारे ते ठहियल ही पार्क एॾो त ख़ूबसूरत ऐं वणंदड़ आहे। दिलकश नज़ारा, ख़ूबसूरत माण्हू सखर शहर ॾिसी सघो था दोस्तों सावक ई सावक। पार्क जे अंदरि मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ खाधे पीते जा स्टॉल। कचौरियूं, दही भल्ले, कोल्ड ड्रिंक, जूस, हलीम चावल। दोस्तों ही सहूलियत इन करे ॾिनी वई आहे त काफ़ी फैमिली पार्क भी आहे, फैमिली समेत आवाम जी अचु वञु आहे। इन सहूलियत जे करे बार बार ॿाहिरि अचु वञु जी ज़रूरत न पए। इन करे खाधे पीते जा स्टॉल अंदरि ई लॻल आहिनि। तव्हां अंदरि ई वठी खाई पी सघो था पिया फैमिली समेत। तव्हांखे खाइण पीअण का बि तकलीफ़ न थींदी। रिफ्रेशमेंट लाज़मी आहे दोस्तों इंजॉय जे लाइ। किथे बि वञो, कीअं बि वञो, पर रिफ्रेशमेंट लाज़मी आहे। दोस्तों असां बि रिफ्रेशमेंट कईसीं, कचौरी खाधीसीं, काफ़ी दिलकश गर्मा गर्म कचौरी ॾाढी वणंदड़ हुई। ही ॾिसी सघो था दोस्तों ख़ूबसूरत मंज़र। ॿार ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। के खेॾण में मसरूफ़ आहिनि, के खाइण पीअण में मसरूफ़ आहिनि। आलू चिप्स छा ॻाल्हि आहे। आलू चिप्स दोस्तों उन खां पोइ आहे ॿेड़ी जो सफ़र। जेको दोस्त लबे मेहरान पार्क वियो ऐं ॿेड़ी जो सफ़र न कयो उन पार्क घुमियो ई कोन। दरियाए सिंध जे किनारे ते
साॼे पासे ते मौजूदु लबे मेहरान पार्क मौजूदु ही पार्क लबे मेहरान पार्क 1962 में इन पार्क जो क़याम कयो वियो, जेको दरियाए सिंध जे साॼे पासे ते मौजूदु आहे। दरियाए सिंध या सखर बिराज बरतानिया हुकूमत में ठाहियो वियो हो। दरियाए सिंध मां 7 नहरूं निकिरनि थियूं पयूं। 7 नहरूं चऊं या नदियूं चऊं निकिरंदियूं आहिनि, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी पैदावार खे, फ़सलुनि खे, ज़राअत खे आबाद कनि। दरिया जे अंदरि जेके बेड हूंदा आहिनि, पाणी जे लहा जे करे नज़र अची रहिया आहिनि। ही मोटर हले थी पई दोस्तो, मोटर जे ज़रिए ॿेड़ी हले थी पई। छा त हसीन आहिनि पाणीअ जूं ख़ूबसूरत ॿोलियूं, वणंदड़ नज़ारा लबे मेहरान पार्क जा। ॾाढो इंजॉय कयोसीं दोस्तो। छा त हसीन ऐं दिलकश ॿेड़ी जो शहर। दोस्तो असां हिकु मल्हाह खां हवालु पुछियोसीं ज़िंदगी जे बारे में, तव्हांजो सफ़र गुज़र। हुन ॿुधायो त असांजो सफ़र गुज़र जेको आहे, असांजी पूरी फैमिली जो सफ़र गुज़र हिन ॿेड़ी ते आहे। हिन ॿेड़ी खे हलाए असां रोज़गार कंदा आहियूं। ईद उल फितर हुजे, ईद उल उज़हा हुजे, कहिड़े बि 14 अगस्त हुजे, असांजी 4 खां 5 हज़ार ॾियारी ठही वेंदी आहे, जंहिंमें असां सफ़र गुज़र कंदा आहियूं। पुछोसीं त तव्हांजी सर्विस केतिरी आहे, यानी कि हिन ॿेड़ी में तव्हां केतिरो वक़्तु गुज़ारियो आहे। हुन ॿुधायो त असांजी उमिरि 25 खां 30 साल आहे, पर 25 खां 30 साल असां बचपन खां वठी ॿेड़ी हलाईंदा हुआसीं। असांजो पूरो ख़ानदान ही आवाम जी ख़िदमत करे उन्हनि खां मुनासिब किरायो 50 खां 100 रुपया वठंदा आहियूं। सफ़र जे हिसाब सां काफ़ी दोस्तो ही फ्लैग ॾिसी रहिया आहियो तव्हां, जेको 300 फुट ऊचाई ते ठहियलु आहे, वाक़ई मौजूदु आहे। काफ़ी ख़ूबसूरत दिलकश नज़ारो आहे। वणकारी ॾिसी सघो था, सरसब्ज़ माहौल। मल्हाह जवाबु ॾिनो त असांजो सफ़र गुज़र हिन ॿेड़ी ते आहे, ऐं हिन ते ई असांजो पूरो फैमिली जो पेट गुज़र थिए थो पियो। हीअ आवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि, मुनासिब किरायो 50 खां 100 रुपया वठी करे हुननि जो सफ़र हिन ॿेड़ी जे ज़रिए सफ़र गुज़र थिए थो पियो। दोस्तो उमेद त तव्हां दोस्तनि खे प्यारनि खे असांजो ब्लॉग ज़रूरु पसंदि ईंदो। असांजे यूट्यूब चैनल सिंध व्लॉग्स खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां। मल्हाह ॿुधायो त कहिड़ो बि ख़ुशी जो माहौल हुजे, असां सदाईं आवाम जी ख़िदमत कंदा आहियूं। उन खां पोइ दोस्तो असां रवाना थियासीं लबे मेहरान पार्क खां। ही लबे मेहरान पार्क जे गेट जो अंदरूनी मंज़र आहे, तव्हां ॾिसी सघो था। दोस्तो उमेद त असांजो अॼोको व्लॉग तव्हां दोस्तनि पिणी प्यारनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांजे यूट्यूब चैनल सिंध व्लॉग्स खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा।